इंसान जा हालात जॾहिं बहितर हूंदा आहिनि, हुननि जे मुफ़ाद में हूंदा आहिनि, त उन वक़्त में सभु रिश्ता असांजे आस पास ईअं हूंदा आहिनि जीअं माखीअ जे मनारे सां माखियूं चिंबड़ियल हूंदियूं आहिनि। हुननि जा चहिरा मुनाफ़क़त वारी मुस्कुराहट सां भरियल हूंदा आहिनि। ईअं महसूसु कराईंदा आहिनि त जीअं उहे असांजे हर ॾुख सुख जा साथी थींदा। पर सच चवंदा आहिनि त वक़्तु अचण सां सभिनी रिश्तनि जी सचाई साम्हूं अची वेंदी आहे। जॾहिं इंसान जे हालात जी ॿेड़ी ॿुॾणु लॻंदी आहे त उहे सभु मतलबी रिश्ता पंहिंजो असुलु चहिरो ॾेखारींदा आहिनि। उहे सहारो ॾियण जे बदिरां उन ॿुॾंदड़ ॿेड़ीअ खे विच समुंड धिको ॾेई छॾींदा आहिनि। ऐं जॾहिं हालात जो मारियल उहो शख़्स फतकी फतकी किनारे ते पहुची बि वञे त उहे मुनाफ़िक़ हमदर्द हौसलो ॾियण जी बजाए हिमत टोड़े छॾींदा आहिनि। दोस्तो, हालात बहितर हुजनि या ख़राब, उम्मीद हमेशह अल्लाह मां रखो। पंहिंजो पाण ते यकीन रखो त तव्हां अगरि किरी पिया आहियो त ॿीहर बीही बि सघो था। कंहिं इंसान मां उम्मीद रखणु सरासर बेवकूफ़ी वारो अमल आहे।